अस्सलाम वालेकुम, हैदर कादरी अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। अॼु मां डॉक्टर बाल्टी ब्रेन सां मौजूदु आहियां गॾु, जेके दिमाग़ जा तमामु वॾा डॉक्टर आहिनि, साइकाट्रिस्ट आहिनि ऐं अहिड़ा दुनिया में 3 डॉक्टर आहिनि बसि। हिकिड़ो पागलखाने में एडमिट आहे, ॿियो अञा पैदा न थियो आहे, टियों असांजे हथु अची वियो आहे। हीअ पाकिस्तान में तमामु घटि ईंदा आहिनि। ज़िंदगी में पाकिस्तान में 2 दफ़ा आया आहिनि। हिकिड़ो दफ़ो हिननि जो NIC ब्लॉक थियो, जंहिंजे करे हिननि खे अचणु थियो, ऐं ॿियो हिननि जी NGO जी हिकिड़ी किस्त आई पैसनि जी, उतां भॻा हिते अचे उन्हनि किस्त पंहिंजी वरिती। सो मुश्किल सां हिननि टाइम ॾिनो आहे, ऑफिस में न पिया मिली सघनि। हीअ हर वक़्तु कंहिं न कंहिं पेशेंट वटि ईंदा वेंदा आहिनि। मूंखे चवनि त तोखे जेकॾहिं इंटरव्यू वठिणो आहे त गाॾी में ई मूंसां वटि। सो मां अॼु डॉक्टर बाल्टी ब्रेन सां गॾु मौजूदु आहियां। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम, थैंक यू फॉर यू। सर, तव्हांजो टाइम तमामु क़ीमती आहे। मूंखे ख़बर आहे तव्हांखे रोज़ु कंहिं न कंहिं पेशेंट ॾे वञिणो हूंदो आहे, इन जे करे गाॾी में तव्हां खां चंद अहम सुवाल मां पुछणु चाहींदुसि। सभ खां पहिरियों जेको अहम मुंहिंजो सुवालु आहे उहो इहो आहे त दिमाग़ जा टोटल घणा हवास थींदा आहिनि? असल में दिमाग़ जा टोटल 3 ब्रेन हूंदा आहिनि। उन्हनि जा 1 बेड हूंदो आहे, 2 बेड लाउंज हूंदो आहे ऐं क्रॉस वेंटिलेशन हूंदो आहे। सर, इहो थोरो असांखां सम्झ खां ॿाहिरि आहे, हिनखे थोरो प्लीज़। सिंपल आहे त जीअं तव्हां ॾिसो त 1 बेड आहे। हाणे हिकिड़ो माण्हू वियो अमेरिका, और उते रही पियो, मोटी न आयो, इनखे जेको आहे चइबो आहे 1 बेड रही पियो बसि। इनखे माना कंजेस्टेड माहौल थी वियो हुनजो। वरी 2 बेड लाउंज आहे त उन में ईअं आहे त हाणे हिकिड़ो माण्हू आहे, हाणे हिकिड़ी शइ आहे, मां इहे वठां या न वठां, खावां न खावां, इन इंतज़ार में उहो अॻिलो माण्हू हलियो वियो। 2 बेड जी हुनखे चइबो आहे। क्रॉस वेंटिलेशन, क्रॉस अचे थी वञे थी, उनखे को फ़र्क़ु नथो पए। तव्हांजा फ्रेंक हूंदा आहिनि, तव्हांजा ई दोस्त हूंदा आहिनि, उन्हनि मां हाणे मिसाल आहे, तव्हां असगर खे ॾिसो, बसि उनखे हवा लॻे थी, माना ख़र्च न करणु, छड़ो कमाइणु, पाण ते ख़र्च न करणु, पाण ते इस्तेमालु न करणु, छड़ो घुमण में हवा अचणु वञणु। दिस इज़ द कॉल्ड ऑफ द क्रॉस वेंटिलेशन। माशाअल्लाह सर, मां हूअं त मुंहिंजे लाइ ॾुखियो थी पई आहे न। मां वरी तव्हां 2 बेड लाउंज, 1 बेड लाउंज, इहे जॾहिं तव्हां चयो न त मां वरी स्टेट एजेंसी ॾे पियो भॼां। मां त को फ्लैट व्लैट वठिणो आहे। अच्छा सर, तव्हां मिर्गी कॾहिं कॾहिं कंहिं माण्हूअ खे थींदी आहे त उनखे पादर सिंगाईंदा आहिनि, इन जो छा फिनामिना आहे? सॉरी, रिपीट कयो क्वेश्चन। मिर्गी थींदी आहे माण्हूअ खे, उनखे पादर सिंगाईंदा आहिनि, छो? इहा जेकी तव्हां मूंखे किस कई, इहा तव्हां मुंहिंजे इल्म खे कई या मुंहिंजे तजुर्बे खे कई? सर, इहा मां रिस्क खई, न त हालांकि मां अहिड़ियुनि शयुनि खे मुंहुं न लॻाईंदो आहियां, जान ते खेॾियो आहियां। अच्छा, तव्हां इहो चयो त मिर्गी थींदी आहे, उनखे पादर या चप्पल छो सिंगाईंदा? सिंगाई बि आहे? ज़बरदस्त क्वेश्चन कयो आहे, ऐं इहे माण्हुनि में अवेयरनेस अचणु खपे त दिस इज़ द चप्पल एंड बूट शूज़ ऑल मेंबर्स। ऐं फ़र्ज़ु कयो ईद ते माण्हू मटाए, हाणे हिकिड़ो माण्हू चप्पल उनखे सिंगाए थो ऐं उनखे 2 साल गुज़री वञनि ऐं उहो पाए घुमे, अञा उनखे सिंगाईंदाऊं त हाणे मटा, हाणे प्लीज़ मटा, वास्तो थी मटा, उनखे सिंगाईंदाऊं। पोइ उनखे सिंगाइण सां उनखे ख़बर पइजी वेंदी आहे त मां पुराणो जूतो आहे, हा, पुराणो जूतो बि थी वियो आहे, मटाइणु खपे। ऐं मुंहिंजो कहिड़ो जेको आहे नंबर आहे, 7 आहे, 8 आहे, 12 आहे, उनजी उहा ख़बर पइजी वेंदी आहे। आख़िर तव्हांखे केतिरो टाइम थियो आहे शूज़ वठंदे, जूतो? मूंखे त तक़रीबन 3 साल थिया आहिनि, 3 इयर्स। तव्हांखे बि सिंगाइजे? न, मां त बिल्कुलु मटाईंदो आहियां। पर अच्छा, ॿी हिकिड़ी ॻाल्हि आहे त इन में हिकिड़ो फिजियोथेरेपी थी वेंदी आहे। जेकॾहिं हिकिड़ो माण्हू नथो मटाए सघे, प्रॉब्लम्स आहिनि, इनकम जो प्रॉब्लम आहे या कुझु बि आहे, त मस्जिदनि में वञो, रखी वञो, ॿियो पाए वञो। दिस इज़ फेयर, दिस इज़ नॉट रॉन्ग। ऑल द माण्हू खे हिकिड़ो अवेयरनेस ॾियणी आहे। त मां ॾिसो, मां तव्हां सां ई तव्हां जहिड़े जग में हलां थो, छो पाण खे माना हिकिड़ो पुअर में ॾेखारिजे त मुंहिंजा हालात बैकवर्ड आहिनि। आई नथिंग वेल इन दिस द बैक साइड। तव्हां घणो डॉक्टर साहब जी ॻाल्हियुनि खे संजीदा न वठिजो ऐं इन ते अमल बि न कजो। थी सघे हीअ तव्हांखे
मार बि खाराए। अच्छा डॉक्टर साहिबु, हिकिड़ो ॿियो अहम सुवालु आहे त दिमाग़ ते सभ खां वधीक कहिड़ियूं शयूं असरअंदाज़ कंदियूं आहिनि, कहिड़ियूं शयूं वठि कंदियूं आहिनि दिमाग़ खे? कब्ज़ी कब्ज़ी जो दिमाग़ सां छा वास्तो आहे? बिल्कुलु आहे, बिल्कुलु आहे। फर्स्ट स्टेज इज द लास्ट ऑफ द ब्रेन इन द कार्ड ऑफ द स्टूल। मतलब yes, no, not smoking. This is the really person and your question, last of question and the compulsory question and the not fair. So उन जे स्टूल जो अनपढ़ जा हिकिड़ो दिमाग़ ते असर पइजी वियो आहे, हाणे कब्ज़ी थी पई आहे। हाणे उन जो एक्सप्रेशन तव्हां ॾिसो, माण्हू वियो मोटी आयो, कुझु न थियो, पर अचे थो होॾे नथो अचे, वरी ॿीहर टूअर लॻो, नेक्स्ट टाइम चकर आयो, जॾहिं थी थो वञे जी, दिस इज कॉल्ड ऑफ द अर्थ, ज़मीन ते जॾहिं किरियो त असांजो वरी उनखे ॾिसणु ग़लति, बिल्कुलु टोटल ग़लति। जॾहिं थी वियो आहे त उनखे वरी ॾिसणो अहिड़ो चङो अमल त न आहे। हिकिड़ो मतिलबु कयो बि तव्हां, उहा शइ लाथी बि तव्हां, वरी उनखे ॾिसणु सुठो अमल न आहे न, त उनखे वरी छा कबो आहे, हारे छॾिबो आहे, ख़तमु करे छॾिबो आहे, हलियो वञे। उनजो फोटू कढणो, उनखे उहो ॾिसणु, ओ माय गॉड, मां, त इन ते उहो माण्हू थिए थो त यार ही मां वाइड़ो थी वेंदो आहे। छो त चइनि ॾींहंनि खां भई पराठा, इहे माना अंडा, इहे नान, त साइज़ खे ॾिसबो आहे, लार्ज आहे, मीडियम आहे या जंबो आहे। इहो मतिलबु तव्हां पोइ जेकॾहिं उहो थी थो वञे, हाणे उहो अंदरि नथो वञे डायरेक्ट, उन्हनि खे छा कंदो आहे, प्लास्टिक जी छापर पाए उनखे भोरजे, दिलि बि ख़राबु थींदी आहे माण्हूअ जी। थोरो वरी ॿिए टॉपिक ते बि अचिजे। जी मतिलबु माना इंसान आहे न, ॾिसो। ओके छो त डॉक्टर जो इहो शोबो हूंदो आहे, डॉक्टर हर शइ खे खोले बयानु कंदो आहे, पर आम माण्हू जीअं डॉक्टर ऑपरेशन कंदा आहिनि खोले, त उहे त ॾिसंदा आहिनि, पर आम माण्हू न ॾिसी सघंदा आहिनि। ईअं मतिलबु तव्हांजो चवण जो मतिलबु आहे त सभ खां पहिरियां जेको दिमाग़ ते जेको घणो असरु थिए थो, उहो इन शइ जो जेको उन खां पोइ ॿियो कुझु छा थियो? उन खां पोइ वरी ईअं आहे त असरु थिए थो, अब कंहिंखां कर्ज़ु वरितोसीं, वरी साईं उहो रस्तो मटाए वियो, असरु थियो, या कंहिं तरक़ी कई, अॻिते वधी वियो, दिमाग़ ते असरु पइजी वियो, यार कल्ह मोटर साइकिल ते अॼु त जेको आहे कल्ह पंधु, अॼु यारेस गाॾी, जीअं लाइ गाॾी, त उन ते असरु पवंदो आहे। छो त पाण त अॻिते न वधी सघियो, पाण डिप्रेशन में हली वियो। पोइ कुतियारी उहा हुनखे हूंदी त हाणे मां कीअं अॻिते वधां। ठीकु आहे जी, तमामु ज़बरदस्त। अच्छा सर, पागल माण्हू छो थींदा आहिनि? वेरी नाइस क्वेश्चन। मां हिते मोस्ट वेलकम। ॿाहिरि मुल्कनि में तव्हां ॾिसो, हाणे हिते मां जीअं आहियां, मां टोटल हिते ॿ दफ़ा आयो आहियां। NIC जो जीअं तव्हां ॿुधायो, तव्हां मुंहिंजी इंफॉर्मेशन रखी आहे, या बायोडेटा, इहा त ज़बरदस्त आहे, तक़रीबन माण्हू खे ख़बर कोन्हे। हाणे मां जॾहिं यूरोप में मां जंहिं महिल हेॾे अचां पियो न, कोमा में मरीज़ हुयो, कोमा में, उहो चयो त प्लीज़ तव्हां न वञो डॉक्टर। मां चयो मां वञा थो जस्ट लाइक 2 days 3 days में, एंड चई वरी कोमा में हलियो वियो। कोमा में हलियो वियो, उनखे मां इहो चयो 2 days 3 days इन द रिटर्न इन यूर ऑस्ट्रेलिया, त चए प्लीज़, त मां त निकिरी आयुमि। हाणे उहो पागल छो थो थिए, हाणे का ख़ूबसूरत छोकिरी ॾिठमि, उन जी गिके ॻड़ी वई, हाणे उहो ॾिठई, इहे उन ॾिसण सां हुनजी माना पागलमेंटी जेकी आहे न, इम्प्रूवमेंट थींदी आहे, ऐं हुनजी शिज़ोफ्रेनिया थींदी आहे। अच्छा, हा, उनजे करे उहो माण्हू शिज़ोफ्रेनिया त ॿी शइ थी, उहा त थी सुपीरियरिटी कॉम्प्लेक्स थींदी आहे न हुनखे। यस, सुपीरियर कॉन्ट्रेलरी इन लाइ थींदी आहे, सुपीरियरिटी कॉम्प्लेक्स, सुपीरियर कॉन्ट्रेलरी, सही ॾेखारो, सुपीरियर कॉन्ट्रेलरी, उहा ईअं थींदी आहे त कंटेंट बिक्री। त इन जे हिसाब सां हाणे हिकिड़ो माना हिकिड़ो जो फुल जंबो मतिलबु त गर्ल्स आहे, जंबो गर्ल, थोड़ी हथ हटी मटी, ऐं लॉट ऑफ द ब्यूटीफुल, लॉट ऑफ सो ब्यूटीफुल, वंडर ब्यूटीफुल। सो त हाणे उहो ट्रांसफार्मर वॾो आहे,
हाणे उन ते सॼो ॻोठु हले थो। हाणे ॻोठु त हले थो, हाणे उनजी कॾहिं कॾहिं जंपर सड़ियो, को लिंक सड़ी, पर 11,000 हुन सां लॻल आहे। जेकॾहिं नंढो हूंदो 5 kV वारो, 200 kV वारो या 100 या 150 वारो, दिस इज द कंपाउंड ऑन द लार्ज ऑफ द मीडियम इन द, उन जा मेंबर्स ओतिरा ई हूंदा। हुते ओवरऑल सॼो ॻोठु विलेज जेको आहे उहो उनखे माना सप्लाई कंदो। नंढो हूंदो ट्रांसफार्मर, उहो सिर्फ़ु मुश्तमिल हूंदो 3, 4, 5, सिर्फ़ु टोटल 5 या 6 ताईं मेंस हूंदा। माशाल्लाह। सर तमामु घटि टाइम आहे, इन करे बसि हिकु अधु सुवालु आख़िरी, जी तव्हांजी पघार केतिरी आहे? यार एॾो ज़बरदस्त सवाल त कयो आहे, पर अॼु ताईं मुंहिंजी न वाइफ मूंखां पुछा कयो आहे, न मुंहिंजी ज़ाल मूंखां पुछा कयो आहे। त असल में छा आहे, हाणे तव्हां ॾिसो त मां पघार ॿुधाए थो छॾियां त मुंहिंजा हुन $300 आहिनि ऐं 5,000 दीनार आहिनि, ऐं उनखां अलावा 900 दरम आहिनि, ऐं पाउंड जेके आहिनि 11,000 आहिनि। सर मां पघार थो पुछां, ऐं मुल्कनि जी ज़कात नथो पुछां तव्हां खां। तव्हांजी पघार केतिरी आहे? इनखे मिलाईंदव त उन मां हिकिड़ो रेशो निकिरी ईंदो, उनजी सरासरी ॾिसो, वंड कयो पाउंडनि सां या ज़रब कयो हुन सां डॉलरनि सां, पाछी निकिरी। उते भला पिनंदा आहियो सर? बाबा ज़बरदस्त मुल्क आहिनि न, उन्हनि मुल्कनि खे तव्हां हिकु दफ़ो ॾिसंदव न। हाणे मां हिकिड़ो माण्हू खे मां ऑपरेशन कयां पियो, उहो ऑपरेशन कईमांसि अधु में, मां घर हलियो आयुमि। उहो मुंहिंजे घर आयो पेशेंट, सर अधु में रहिजी वई आहे। अवेयरनेस आहे, उन्हनि खे ख़बर आहे त हीउ मुंहिंजो कामयाबु सक्सेस जेको ऑपरेशन थी। ऑपरेशन छाजी हुई? हार्ट जी, बाईपास जी। तव्हां त साइकाट्रिस्ट आहियो? साइकाट्रिस्ट पार्ट टाइम में हार्ट बि खोलींदा आहियो? न, जेको ब्रेन जी जेकी उहा वीन्स आहे, उहा हार्ट सां कंसल्ट आहे। मैनेज था कयो सर? जी ओके। जी जी। त इन जे करे पोइ उहो माण्हू अची वेठो, कलाक खनि मूंसां वेठो, कचहरी कईसीं ऐं मानी खाराईसीं। मां चयो यार तोखे खुलियो पियो सॼो? खुलियो पियो जी, खुलियो पियो। दिल खणी आयो हूंदो? न ओपन सर्जरी, बाईपास मूंसां वेठो, चांहि पीते डिनर कयईं। मां चयो सुभाणे 11 बजे जो मां हिनखे टाइम ॾिनमि, 11 बजे पाण अची वियो। सर आख़िर में जेके माण्हू जिन जो दिमाग़ कमु न कंदो आहे, उन्हनि खे तव्हां कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदो, जिन जो दिमाग़ कमु न कंदो आहे? बसि उन्हनि खे ईअं चवंदो आहे त बसि महिरबानी करे जेको आहे पंहिंजो पाण खे अवेयरनेस ॾियो, ऐं पंहिंजो पाण में हिते भई छा चवां त पंहिंजो हिते हो बुर्ज खलीफ़ा आहे। हा हिते सर आख़िर में पंहिंजे जिन माण्हू जो दिमाग़ कमु न कंदो आहे, उन्हनि खे तव्हां छा चवणु चाहींदो? उन्हनि खे मां ईअं चवणु चाहींदुमि सभिनी खे, जेको तव्हांजे थ्रू जे चैनल जे थ्रू, त प्लीज़ जेको आहे सनी लिविन खां परे रहो, ऐं जेको आहे ख़लीफ़ा जेकी आहे मियां ख़लीफ़ा, इन खां परे रहो, इन्हनि खे न ॾिसो, त तव्हां जेको आहे तव्हां ओके रहंदव। तव्हांजो ज़बरदस्त हिकिड़ो डे ऐं नाइट तव्हांजी सुठी गुज़रंदी। नाज़रीन, बाल्टी ब्रेन साइकाट्रिस्ट जी तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, ऐं मां तव्हां खां माज़रत कंदुसि जेको मां तव्हांजो वक़्तु बर्बादु कयो। वक़्तु वॾो क़ीमती हूंदो आहे, मूंखे हिन जो अहसासु आहे। जेको मां तव्हांजो टाइम ख़राबु कयो, उनजे लाइ मां शर्मिंदा आहियां। वरी नेक्स्ट टाइम मिलंदासीं, तेसिताईं हैदर क़ादी खे ॾींदा इजाज़त। अस्सलाम वालेकुम।